न हाशिम ऐं दिलावर जे ज़ोर ते थो शाह ज़मान पुॾे। असां खां ॾाढो थी सघे थो। दरिया खां न असां खां वधीक ॾाहो नथो थी सघे, पर असां हुनखे अकुल सां हाराईंदासीं। अंगुल खान इन्हें ये शाह ज़मान हमेशा वक्तन बवक्तन सासा ॾाढायूं ॾिठियूं कयूं। दिल तो चवे थी त ये सरदार सां सांभ का वॾी जिथ कई। शाह ज़मान सां किथे विढ़जे, कीअं विढ़जे, जीअं असां हुनखे इबरतनाक सज़ा ॾियूं। अंगुल खान इहो असांखे सोचणो पवंदो। जेकर असां ॿई मिट थी वञूं त घटि में घटि लावरणी हाशिम खां त ॾाढा इन्हनि ॿिन्ही खे तेसि ताईं नाबूद करे पोइ ॾींदासीं शाह ज़मान। हमारो ई हिकिड़ो ख़तम। दरिया खां न सभ खां अॻु में त दिलावर खे माराए, उन खां पोइ हाशिम खे। जे इन शाह ज़मान जा ॿई इहे शींहं मरिया त शाह ज़मान गिदड़ थी वेंदो। ऐं गिदड़ मां अॻो अंगुल खान ॾुखियो कमु कोन्हे। वो खैरन सां बहादुर खे आज़ाद करो। काॾे वेंदो सरदार? ईंदासीं हमारो ई हिकिड़ो ख़तम। दरिया खां न शाह ज़मान ते बहादुर ऐं शहमीर जे अगवा जो केस था करनि, तॾहिं वञी को खड़ तेल निकिरंदो। न बंगुल न, इहा जेका पुलिस आहे न, हरू भरू केस खे को बि कुझु करणो असां ॿिन्ही खे करणो आहे। त पोइ दरिया खान छा कजे? मुंहिंजे ख़्याल में त कच्चे मां का संगत प्यारी शाह ज़मान सट को। त पोइ देर न कर दरिया खान। मां जल्द कुझु न कुझु करे थो। मंजूरा
और असां दिला मंसूरा 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 हेलो इंसाफ पसंद सरदार तो समझी। बस कर ज़बान काकड़े मन कढी छॾिया आहे। छा जोड़े तुंहिंजो माल खाधो आहे? हाँ जिते किथे वञी चई थो त मां सरदारी जी पग ॿधंदुसि, मां सरदार थींदुसि। हर माण्हूअ खे दाह ॾींदो तो थी त चाचो मुंहिंजी मिल्कियत खाई वियो आहे। अड़े तुंहिंजे पीउ पाण मिल्कियत लुटाई। कंहिंजो पुटु रही हाँ? आखिर पंहिंजे पीउ ते वियो आई न। अड़े अड़े मूंखे हिकिड़ी ॻाल्हि त ॿुधाए, भले खे छो अगवा कई? त जीअं मीरा जी शादी रुकिजी वञे। जेकॾहिं मीरा जी शादी मुंहिंजे संदुसि। बकवास बंद कर। पंहिंजी न कंती नापाक ज़बान ते मीरा जो नालो न खण। हाणे मां तुंहिंजी ॻाल्हि खे सम्झी वियो आहियां त पले खे तो ई अगवा करायो। तो शमीर तो पले खे अगवा करायो। हा पलियो मूं वटि आहे, पर तव्हांखे न पलियो मिलंदो न ई उनजो लाश। अव्हांखे ख़बर ई न पवंदी त पलियो ज़िंदा आहे या मरी वियो। शमीर मां सतराजी सरदार शाह जमान आया। अड़े तो जेड़ा वात गाड़ा छोरा मुझे न खीसे में पया हूंदा, मुझे खीसे में। पलियो आजाद थियो थई आई तो वारो छोरो उफट मरियो थई, उफट। हाणे हाशिम ऐं दिलावर अचन त तोखे ठीक ठाक सटको ॾियनि। सटको ॾियण खां पोइ
तोखे भी छॾे ॾींदुसि, पर तुझी हालत अहिड़ी कराईंदुसि जो तू एम्बुलेंस में पाण खे खणाए अस्पताल पहुचंदे। चाचा साईं, जुल्म करण खां सवाइ ॿियो तव्हांखे अचे छा थो? मां जुल्म करण वारो आहियां, तू रहम करण वारो आहीं। इहो दुनिया फ़ैसिलो कंदी केरु ज़ालिम आहे, केरु रहमदिल आहे। शुक्र अल्हम्दुलिल्लाह जो बई भर खैर सां जिंदा सलामत मोटी आया। उथी छोकरी, पी के पानी प्यार। हाँ चाची। बाबा, तबियत तो सही अथई न? हाँ पुट, मां ठीक है। असां त अदा वॾे खे बेले में पिया ॻोल्हियूं, पर उन्हनि ज़ालिमनि अधे वॾे खे ॻोठ जे ॿाहिरां फिटल स्कूल में कैद कयो हो। चाचा हाशिम खैर थी वियो न? पुट खैर वरी कहिड़ो थियो, हिकिड़ो धाड़ेलो फट मरी वियो, ॿियो त वरी दिलावर जो हिकिड़ो साथी शहीद थी वियो। चाचा, आखिर असांजो वतन इन्हनि ज़ालिमनि धाड़ेलनि खां कॾहिं पाक थींदो? पुट, जेसिताईं असां वटि इहो कानून कमज़ोर हूंदो न, तेसिताईं असां जहिड़ा गरीब कॾहिं बि सुख जो साह खणी कोन सघंदा। अल्लाह खैर करे। हाणे त पुलिस असांखे तंग कंदी, जरी न करे त करे छा? पुलिस खे पाणे सरदार शाहज़मान मोह ॾींदो। तव्हां ते वॾे सां हाल अहवाल कयो, मां उतां किथां चकर ॾेई मोटी थो अचां। हाँ नंढा सरदार, चाचो पलियो खैरन सां घर पहुची वियो। चाचे पले खे के अगवा कयो हुयो? चाचे पलियो खे शमीर खान अगवा करायो हो। पर चाचो पलियो त गरीब आहे, हुन केतिरो भुंग भरियो हूंदो? नंढा सरदार, शमीर खान भुंगला चाचे पलियो खे अगवा न करायो, हुनजो मक़सद हो तव्हांजी शादी रोकण। पर दिलावर खे ख़बर पइजी वई, हुन चाचे पलियो खे बाज़ियाब कराए वरितो। दिलावर जो हिकु दोस्त मारिजी वियो ऐं चाचे पलियो जी निगरानी करण वारो धाड़ेल बि मारिजी वियो। पर इहो कम तो पुलिस जो आहे, दिलावर कानून हथ में छो थो खणे? सरदार नंढा, जेकॾहिं पुलिस जे आसरे ते वेही हुआ न त चाचो पलियो कॾहिं बि आज़ाद कोन थिया। हाणे चाचे पलियो खे दिलावर बाज़ियाब करायो आहे, पर पुलिस इहा दावा कंदी त हुनखे असां आज़ाद करायो आहे। शमू, फायरिंग जा आवाज त मूं बि ॿुधा हुया, शायद मुक़ाबलो वेझो थियो हूंदो। हा नंढा सरदार, शमीर खान चाचे पलियो खे पुराणे स्कूल में कैद कयो हो। छा स्कूल पुराणा भी हूंदा आहिनि छा? हा नंढा सरदार, असांजे ॻोठ जो स्कूल सालनि खां पुराणो ऐं फिटल आहे। जंहिं क़ौम जा स्कूल पुराणा ऐं फिटियल हूंदा आहिनि न, सम्झ त उन क़ौम जी तक़दीर फिटियल हूंदी आहे। हिकु ॻाल्हि त ॿुधाए, असांजे ॻोठ जा ॿार किथे पढ़ंदा आहिनि? मस्जिद में। ऐं ही दुनिया जी तालीम किथे हासिल कंदा आहिनि? नंढा सरदार, मस्जिद में त 1 कलाक ॿार तैलीम वठी था अचनि, पर स्कूल में त 5 कलाक उस्ताद पढ़ाईंदा आहिनि। ऐं असांजे ॻोठ जा ॿार एतिरा वांदा ई न आहिनि जो 5 कलाक सिड़ाए सघनि। छा हितां जे माण्हुनि जी इहा सोच आहे? छा कजे नंढा सरदार, माण्हुनि खे पेटुक त पालणो आहे। अफ़सोस शमू, छा बाबा ॿारनि जी पढ़ाई जे लाइ कुझु बि नाहे कयो? इहो स्कूल अव्हांजे वालिद साहब त ठहिरायो हो। शमू, असांजे ॻोठ जा ॿार पढ़दा, ज़रूर पढ़दा। हाणे ही स्कूल मां हलाईंदुसि, मां। इन शम्मू ऐं शमशाद असां सां धोखो कयो आहे बाबा साईं। उन मूंखे कागज़नि जो डट्टो ॾेई दिलावर ऐं हाशिम जे हथां मूंखे अगवा करायो। ॿ ये शाह ज़मान ऐं इन जा 2 चमचा 2 ॾींहं पूरा मूंसां विढ़ंदा रहिया। मां इन शम्मूअ खे जिंदा कोन छॾींदुसि। धोखो त असां सां कयो आहे। कागज़नि जी चोरीअ जो नाटक ठाहे तो मुंहिंजे हथां
शमशाद बेगम के पारायण थे चाहियो, पर शुक्र थियो जो मिल्कियत जा कागज मिली विया, न त मां त सौ सिधो शमशाद बेगम के चोर समझो वेठो होसि। बाबा साईं तव्हां ही छा पिया चओ? मां पंहिंजी मिल्कियत जा कागज छो लिखाईंदुसि? सिर्फ इन जे लाइ त तो शमशाद बेगम के मुंहिंजी नज़रुनि में केराइण जे लाइ तो या हरकत कई। ऐं सुठो थियो जो मां तकिड़ो शमशाद बेगम जे मथां हथ न कयो। सुधरे वञ बहादुर ख़ान, सुधरे वञ। शमशाद बेगम के पंहिंजी मौत तस्लीम कर, न त ईंदो सां लामारो ई हिकिड़ो खत्म। बाबा साईं इहा इन शमशाद जी चाल आहे। वो मूंखे ख़्वार करण लाइ हिकिड़ो बि मौक़ियो पंहिंजे हथां विञाइण नथी चाहे। वो हिक धक सां ब शिकार करे वई। कागज़नि जी चोरीअ जो इल्ज़ाम बि मूं मथां हणी वई ऐं हाशिम मथां मूंखे अगवा करे 2 ॾींहंनि ताईं मूंखे माराईंदी रही। बाबा साईं वो मुंहिंजी माउ न, दुश्मन आहे, दुश्मन। ऐं रुगो मुंहिंजी दुश्मन न, पर तव्हांजी बि दुश्मन आहे बाबा साईं, तव्हांजी बि। अख पट बाबा साईं, अख पट। जेकॾहिं देर थी वई न त या शमशाद बेगम हमेशा जे लाइ तुंहिंजूं अखियूं बि बंदि करे ॾे। खामोश। पंहिंजी माउ ते एॾा इल्ज़ाम न हण। उहा हिकु वफ़ादार ऐं शफ़ीक़ औरत आहे। हुन तोखे पंहिंजी औलाद वांगुरु पालियो ऐं तूं हुन जे ख़िलाफ़ मुंहिंजा कन भरे रहे। बहादुर ख़ान, मां शमशाद बेगम के खिलाफ एक लफ्ज़ खड़े जे लाइ तैयार न आहियां। ऐं मां इन औरत जो नालो ॿुधण लाइ बि तयार न आहियां। हाशिम, हे तो सोट जी कहिड़ी हालत कई अथई? सोट इंसान आहे ऐं इंसान सां अहिड़ो सलूक कंदा आहिनि। दुनिया में इहो सलूक त जानवर सां बि नथो कयो वञे। ही इंसान न, पर इंसानियत जो दुश्मन आहे। इंसानियत लाइ गार आहे। अहिड़नि माण्हुनि खे ॾिसण सां ई गोली हणी छॾिजे। पर ही जिंदा सिर्फ इन करे आहे जो ही तुंहिंजो सॻो सोट आहे। शाज़े पुट, तू चुप कर। इंसानियत जो न, पर राजदारी जो मसलो आहे। हिन शख्स कोड़े पलीअ खे नाक बंद रखियो। छा इहा इंसानियत आहे? हिन शख्स जे करे 2 माण्हू अजल जो शिकार थी विया। छा इहा इंसानियत आहे? पर बाबा साईं, शाज़ेब साईं, इंसाफ़ जी तक़ाज़ा इहा आहे त मुजरिमनि खे सज़ा मिलणु घुरिजे। शमीर जुर्म कयो आहे, हिनखे हुन जी सज़ा मिलणु घुरिजे। पर मां त सम्झां थो इहो कमु त कानून जो ऐं अदालत जो आहे, अवां जो न आहे। शाज़ेब साईं, हिन तरह जो कानून बि शाह ज़मान आहे ऐं मुंसिफ़ बि शाह ज़मान आहे। हिन जो मतिलब त रियासत जे अंदरि हिकु ॿी रियासत? न बाबा साईं, इहा ॻाल्हि मूंखे मंज़ूर न आहे।